बेसिक मैथमेटिक्स क्लासेस जारी हैं। अॼु असां क्लास नंबर 5 जे अंदरि ॾाढो इंट्रेस्टिंग टॉपिक पढ़ंदासीं, प्राइम एंड कंपोजिट नंबर्स। मां तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त कुझु टॉपिक्स मैथमेटिक्स में चाबीअ जो कमु कंदा अथव, यानी उहे जॾहिं तव्हां पढ़ंदव त तव्हांखे ईअं लॻंदो त हे कहिड़े कम जा आहिनि, पर जॾहिं तव्हां अॻिते हली करे ॿिया चैप्टर पढ़ंदव त उते हू चाबीअ जो कमु कंदा आहिनि। यानी उन चैप्टर में तव्हां दाख़िली तॾहिं थींदव जॾहिं उन चैप्टर जे दरवाज़े जी तव्हां वटि चाबी हूंदी। सो प्राइम एंड कंपोजिट नंबर बि काफ़ी दरवाज़नि जी चाबी आहे, जेके असां आराम आराम सां कोशिशि कंदासीं सम्झण जी, सिखण जी। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। प्राइम नंबर अहिड़ा नंबर आहिनि जिन ते सिर्फ़ु ॿिनि अंगनि जी टेबल वेंदी आहे। हिकु त जेको उहो अंगु आहे उनखे पंहिंजी ई टेबल पाण ते वेंदी आहे, ॿियो हिक जी। तमामु सिंपल कंसेप्ट इहो ई आहे त प्राइम नंबर उहे नंबर जंहिं ते हिकु त पंहिंजी टेबल पाण ते वञे ऐं ॿियो हिक जी वञे, टे कंहिं बि अंग जी उन ते टेबल न वञे। हाणे कंपोजिट नंबर छा आहे? अगरि मां खणां थो 4 त तव्हांखे ख़बर आहे त चइनि ते ॿिनि जी टेबल बि वेंदी, हिक जी टेबल बि वेंदी ऐं चइनि ते पंहिंजी टेबल बि वेंदी। यानी ॾिसो, ॿिनि खां वधीक नंबरनि जी टेबल जंहिं अंग ते वञे थी, पंहिंजी बि वञेसि, हिक जी बि वञे ऐं कंहिं ॿिए अंग जी बि वञे, असां उनखे कंपोजिट नंबर चवंदा आहियूं। बसि इहो ई कंसेप्ट आहे प्राइम एंड कंपोजिट नंबर जो। हाणे ही कहिड़नि कहिड़नि टॉपिक्स जे अंदरि अनलॉकिंग जो कमु कंदा आहिनि, तव्हांखे अॻिते हली हिन जो प्रैक्टिकली अंदाज़ो थी वेंदो त मूंखे अगरि ही प्राइम एंड कंपोजिट न अचनि हा त हिते मूंखे केॾी दुश्वारी थिए हा। उन में आहे रिड्यूसिंग। असां जेका अॻिते हली पढ़ंदासीं HCF पढ़ंदासीं, उन में बि हिननि जो इलाही किरदारु आहे। LCM पढ़ंदासीं, फैक्टर्स पढ़ंदासीं, इलाही सारो हिननि जो किरदारु आहे। स्क्वायर रूट में हिननि जो ख़ुदि किरदारु आहे। सो असां इंशाअल्लाह 1 बाय 1 इन्हनि शयुनि खे कवर कंदासीं। पर हिननि जो पहिरियों सिंपल कंसेप्ट इहो आहे त प्राइम उहे जिते उन अंग ते सिर्फ़ु पंहिंजी टेबल वञे ऐं ॿिए हिकिड़े जी वञे, हिक जी वञे, ठीकु आहे। कंपोजिट नंबर उहे जिते पंहिंजी बि वञे पर ॿियनि जी बि वञे, उनखे कंपोजिट नंबर चवंदा आहियूं। हाणे मां त इहे टॉपिक तव्हांजे सम्झो क्लियर कराए छॾी आहे। हिकिड़ी मां हाणे प्लस पॉइंट बोर्ड ते कराइण वारो आहियां। अगरि उहा सम्झ में अचेव थी त तव्हां लाइ सोने पे सुहाग आहे। अगरि सम्झ में नथी अचे त उन खां पोइ टेंशन न आहे खणो त मूंखे प्राइम एंड कंपोजिट नंबर्स नथा अचनि, तव्हांखे अची विया आहिनि। अगरि इहा ॻाल्हि तव्हांखे क्लियर आहे त उहा हिकिड़ी पॉइंट आहे जेका मां तव्हां सां डिस्कस कंदुसि। अचो त हाणे मां पहिरियों उहा बोर्ड ते लिखां ऐं उन खां पोइ डिस्कस कयूं था उन टॉपिक खे। हाणे तव्हां बोर्ड ते ॾिठो हूंदो त मूं 1 खां वठी 100 ताईं नंबर लिखिया आहिनि। असां हर ॿार खे स्कूल में इहो पढ़ाईंदा आहियूं, 100 ताईं अंग उस्तादु पढ़ाईंदो आहे त प्राइम कहिड़ा आहिनि, 100 जे अंदरि प्राइम नंबर कहिड़ा आहिनि, 100 जे अंदरि कंपोजिट नंबर कहिड़ा आहिनि। कॉन्सेप्ट असांखे क्लियर हूंदो आहे, पर हिननि नंबरनि खे असां कीअं जज कयूं त कहिड़ा प्राइम आहिनि, कहिड़ा कंपोजिट आहिनि। सो उन जे लाइ मां हिकिड़ो फार्मूलो लिखियो आहे बोर्ड ते, 2 3 5 7। हाणे असां छा कंदासीं, तरतीबार पहिरीं ॿिनि जी टेबल जिते जिते बि वञे थी असां उनखे कटे छॾींदासीं, पोइ 3 जी, पोइ 5 जी, पोइ 7 जी। हाणे हिक खे इन करे असां कटियो बि न आहे, न हिन खे कंसीडर कंदा आहियूं त छो त हिकु अहिड़ो नंबर आहे जेको सभिनी ते वेंदो आहे। इन जे करे असां शुरू कंदासीं 2 3 5 ऐं 7 खां। तव्हां क्लास में बि इहा एक्टिविटी कराए सघो था ऐं तव्हांखे सम्झण में बि आसानी थींदी। हाणे ॾिसो, जंहिं अंग खां शुरू कयो था उनखे कट न कयो। बाक़ी ॾिसो त 2 जी टेबल हिन खे छॾे हिन ते वञे थी, उनखे कटींदासीं। असांखे ख़बर आहे त पहिरीं 21 अंग हूंदो आहे, पोइ ॿधी, यानी ॿधी यानी 2 जी टेबल वेंदी आहे, वरी 21 वरी ॿधी, 2 जी टेबल वई, इन करे असां चेन खे कटियोसीं। वरी 21 खे छॾे वरी ॿधी कटींदासीं, यानी 6 ते बि 2 जी टेबल वेंदी आहे, 7 ते न वेंदी आहे, 8 ते 2 जी टेबल वेंदी आहे, वरी 10 ते 2 जी टेबल वेंदी आहे। यानी 2 जी टेबल जिन जिन अंगनि ते वेंदी आहे हर लाइन मां उहे असां कटे ईंदासीं। ऐं इन करे चवंदो त हिकु अंगु छॾे ॿियो अंगु असांजो ॿधी हूंदो आहे, हिन ते 2 जी टेबल वेंदी आहे। 11 ते टेबल न वेंदी, 12 खे कटींदासीं, वरी 14, वरी 16, वरी 18, वरी 20, 22 ते 2 जी टेबल वेंदी, 24 ते, 26 ते, 28 ते, 30 ते। हाणे हिक न ॿिए अंग ते वेंदी आहे, इन करे मां उहे कटींदो थो वञा जेके 2 जा रिलेटेड आहिनि। हाणे असां हिन सॼे 100 ताईं नंबर्स मां 2 वारा अंग कटे वियासीं।
पोइ ईंदासीं 3 ते। 3 पाण न कटींदासीं, हाणे 3 जी जिन जिन अंगनि ते टेबल वञे थी उहे कटींदासीं 9, उनखां पोइ 15। वरी अचो हिन लाइन मां 3 जी टेबल केते वञे थी 7 टका 21। वरी असां ॾिसूं था त हिन लाइन में 27 अहिड़ो अंगु आहे जिते 3 जी टेबल वेंदी आहे, वरी ॿियो अहिड़ो अंगु न आहे। असां हिन लाइन मां बि चेक करे वियासीं, वरी हिन लाइन मां चेक कंदासीं त 3 जी टेबल हिन ते वेंदी 11 दफ़ा, हिन करे हिन खे कटींदासीं। उनखां पोइ वरी हिन ते 3 जी टेबल वेंदी, हिन खे कटींदासीं, छो त 1 टका 2 टका 3 टका 9, असां हिन खे बि कटियोसीं। यानी तव्हां हिन लाइन में जेके 2 खां पोइ अंग बचिया आहिनि उन्हनि ते 3 जी टेबल बाक़ाइदा चेक कंदव, उनखे वेरीफाई कंदो त 3 जी टेबल वञे थी या न, छो त असां 3 चेक करणा आहियूं। हिन जे अंदरि हिन 45 ते 3 जी टेबल वेंदी आहे कीअं, 1 टका 3, वरी हिकु हेॾे वेंदो आहे त जेको आहे न 5 टका 15, यानी हिन ते 3 जी टेबल वेंदी आहे। तव्हां जॾहिं बि 45 खे 3 सां डिवाइड कंदो त हे पूरा वंडिजी वेंदा। हाणे असां ॾिसूं था हिन लाइन मां, त हिन लाइन मां 3 जी टेबल केते वेंदी आहे 53, 55, 57 हिन ते वेंदी। यानी असां छा कंदासीं, 57 ते 3 जी टेबल कीअं वेंदी आहे, 1 टका 2 टका 2 हेॾे बचंदा थींदा 27, 9 टका 27, यानी 57 ते बि 3 जी टेबल वेंदी आहे, 57 बि कटियोसीं। ऐं ॾिसूं था त 51 ते बि 3 जी टेबल वेंदी आहे कीअं, 1 टका 2 टका 2 हेॾे वेंदा त 21 बचंदा, यानी 7 टका 21, यानी 17 दफ़ा 3 जी टेबल 51 ते वेंदी, 51 बि कटींदासीं। हिन लाइन मां असां 57 बि कटियोसीं, 51 बि कटियोसीं। अचो वरी 61, 63 ते वरी 3 जी टेबल वेंदी आहे, कटियो। हिन ते 3 जी टेबल न वेंदी, हिन ते बि न वेंदी, हिन ते वेंदी, कटे छॾियो। 81 ते बि 3 जी टेबल वेंदी, कटियोसीं। उनखां बाद में असांजो आहे 87, इन ते बि 3 जी टेबल वेंदी आहे, यानी 2 टका 6, 2 बचंदा, हेॾे जेके 27 में वेंदा, वरी 27 ते बि 3 जी टेबल वेंदी आहे, इन करे असां 87 खे बि कटींदासीं, 3 जी टेबल हिननि ते वेंदी आहे। उनखां पोइ हेॾे अचूं था त 93 कटिजी वेंदो, 99 कटिजी वेंदो। हाणे असां हिननि सभिनी लाइन्स में, तव्हां 10 नंबर्स जूं लाइन्स लिखंदव, सभिनी लाइननि में चेक करे वेंदव हिकु हिकु अंग खे, जेको तव्हां पहिरियों 3 खणो था त 3 सभिनि में, 2 त 2 सभिनि में चेक करे वेंदो हिकु हिकु 10 जी लाइननि में। हाणे मां 3 बि के चेक करे मां हाणे कंदुमि 5, 5 खां पाण खे छॾे बक़ाया असां चेक कंदासीं त 5 किथे जी आहिनि त उहे कटे छॾियूं। जीअं असांखे 5 बि आहे, छो त 5 जंहिंजे आख़िर में 0 हूंदो आहे, 5 हूंदा आहिनि त टेबल वेंदी आहे, 5 जी चेक कीअं कंदासीं, यानी 5 ॿिए हंधि 0 ॾिसूं या 5, वरी असां हिन लाइन में ॾिठोसीं 35 कटिजी विया। वरी हिन लाइन में चऊं था त 45 ऑलरेडी कटियल आहिनि, हिते ॿियो कोई अंग कोन्हे को। हिन लाइन में 55 कटे छॾियो, वरी हिन लाइन में तव्हां 65 कटे छॾियो, वरी हिन लाइन में 75 कटे छॾियो, हिन लाइन में तव्हां 85 कटे छॾियो, हिन लाइन में तव्हां 95 कटे छॾियो। हाणे तव्हां वरी ईंदव 7 वारी टेबल ते, 5 छो त आख़िर ताईं चेक करे वियासीं, 7 वारी में 7 छॾे बाक़ी ॾिसो त 7 जी टेबल ॿिए हंधि किथे वञे थी। हिन लाइन में चेक कयो त 7 पाण आहिनि, हिन लाइन में चेक कयो त 17 ते न वेंदी आहे, हिन लाइन में 23 बचियो आहे, हिन ते बि न वेंदी आहे, 29 ते बि न वेंदी। ॾिसो हाणे जेके अंग बचिया आहिनि न कटण खां सवाइ उन्हनि खे चेक कंदासीं। 31 ते बि न वेंदी, 37 ते बि न वेंदी, 49 ते वेंदी आहे, 7 7 49, इन करे 49 खे कटींदासीं। हिन ते ॾिसूं था त हिन ते बि न वेंदी, ठीकु आहे। हेॾे अचो 7 जी टेबल त न वेंदी, 71 77 कटे छॾियो, 7 जी टेबल डेफिनेटली हिन ते वेंदी, इहे बि कटे छॾियो। 91 ते 7 जी टेबल वेंदी, यानी 1 7 7, 2 बचंदा, हेॾे जेके 21 3 7 21, यानी 7 जी टेबल हिन ते वेंदी। सो फाइनली जेको 2 3 5 7 वारो फार्मूलो लिखियो हुयोसीं, असां उहो सभु चेक करे वियासीं। अगरि तव्हां हिन जेको टुकड़ो मां हिन में अंगनि में तव्हांखे पढ़ाए विया थोरो रिपीट करे ॾिसंदव, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। नथी अचे सम्झ में को मसइलो न आहे, पर हीअ एक्टिविटी मां लाज़िम सम्झां पियो त तव्हांखे कराए छॾियां त जीअं तव्हां पंहिंजे ॿारनि खे करायो। हाणे असांजा जेके बि अंग हिन में बचिया हूंदा, कट न थिया हूंदा, उहे असांजा प्राइम नंबर हूंदा। 2 3 5 7 13 11, जंहिं लाइन में जेके बचिया आहिनि तव्हां उन्हनि खे सर्किल करे वञो। हिन में 19 बचियो आहे, 17 बचियो आहे। हाणे ॾिसो जेके जेके सर्किल वारा नंबर आहिनि उहे हिन जे अंदरि प्राइम नंबर आहिनि, अदरवाइज़ सभु जा सभु जेके हिननि चैन सां कटिजी विया आहिनि उहे असांजा कंपोज़िट नंबर आहिनि। सो हीअ एक्टिविटी यकीनन थोरी लेंदी हुई,
ऐं मां कोशिशि कयां पियो त हीअ एक्टिविटी तव्हांखे कराए छॾियां प्राइम एंड कंपोज़िट नंबर जी। हीअ क्लास में नंढनि ॿारनि खे करण में ॾाढो मज़ो ॾींदी आहे। सो अॼु असां हिन क्लास खे हिते इख़्तिताम कयूं था। इंशाअल्लाह वरी नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। तेसिताईं गॾु जो हिन कोर्स सां ऐं सिंधी थाट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।